नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां स्ट्रेटजिक रियासती मिल्कियती इदारनि खां सवाइ ॿियनि समूरनि हुकूमती मिल्कियती इदारनि जे खांगाइण जो ऐलान कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में खांगाइण वारी वज़ारत ऐं खांगाइण बाबति कमीशन जे मामलनि जे हवाले सां इजलास थियो। इजलास में खांगाइण वारी वज़ारत ऐं खांगाइण बाबति कमीशन तरफ़ां खांगाइण बाबति प्रोग्राम जो रोड मैप पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त हुकूमत जो कमु कारोबार करणु नाहे बल्कि कारोबार ऐं सीड़पकारी दोस्त माहौल खे यकीनी बणाइणु आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त खांगाइण जे अमल में शफ़ाफ़ियत खे अवलीन तरजीह ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां स्ट्रेटजिक रियासती मिल्कियती इदारनि खां सवाइ ॿियनि समूरनि हुकूमती मिल्कियतुनि इदारनि जे खांगाइण जो ऐलान कयो वियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में खांगाइण वारी वज़ारत ऐं खांगाइण बाबति कमीशन जे मामलनि जे हवाले सां इजलास थियो। इजलास में खांगाइण वारी वज़ारत ऐं खांगाइण बाबति कमीशन तरफ़ां खांगाइण बाबति प्रोग्राम जो रोड मैप पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त हुकूमत जो कमु कारोबार करणु नाहे बल्कि कारोबार ऐं सीड़पकारी दोस्त माहौल खे यकीनी बणाइणु आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त खांगाइण जे अमल में शफ़ाफ़ियत खे अवलीन तरजीह ॾिनी वेंदी।